सिंधवासियों हीअ को मीरन जो मुक़बरो कोन्हे, नई का आसार क़दीमा जी ॿी यादगार आहे। हीअ आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी दोदो ख़ान कानियो, तालका सिंधड़ी, ज़िला मीरपुर ख़ास। ये स्कूल जेको हिक कमरे ते मुश्तमिल हो सो 1994 ईस्वी में ठहियो ऐं उन खां पोइ इहो कुझु ई अरसो हली सघियो, जॾहिं त 2005 खां पोइ मुसलसल हिन ॻोठ जा ॿार जेके तक़रीबन 125 ॿार आहिनि हिन में गर्ल्स तोड़े बॉइज़, उहे हिन में हिते वणनि हेठियां ई पढ़ी रहिया आहिनि। ही हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ असांजा ॿार आहिनि असांजे ॻोठ जा जेके इन स्कूल में पढ़ी रहिया आहिनि। सियारे जे सीउ तोड़े ऊन्हारे जी गर्मीअ में हीअ ॿार हिते ई पढ़नि था ऐं रहंदो जे बरसाति थी पवे त हेठि पाणी ऐं मथे वणनि जा माकोड़ा हूंदा आहिनि। हीअ ॾिसो, हीअ नियाणियूं पट ते वेठियूं आहिनि। हिन स्कूल में न इमारत आहे, न फर्नीचर आहे, न का पाणीअ जी सहूलत आहे ऐं न ई हिते STR ते उस्ताद मुक़रर आहिनि। हीअ असांजे क़ौम जो आईंदो आहे। हीअ ॾिसो, हीअ ॿार जेके ज़ाहिर आहे त पंहिंजे माइटनि खे एतिरा ई अज़ीज़ आहिनि जेतिरा MNAs MPAs खे पंहिंजा ॿार अज़ीज़ आहिनि। पर हिते हीअ ॾिसो त हीअ निंधड़का ॿार कीअं न पट ते वेही, मैदान ते वेही हिन 21वीं सदीअ में हिन ॾुखी सूरत हाल में तालीम पिराए रहिया आहिनि। चङो थिए यूनिसेफ वारनि जो गुज़िरियल बरसातुनि में हुन असांजे हिन स्कूल खे हीअ टेंट ॾिनो ऐं ॿार जेके आहिनि से उन में पढ़णु लॻा। पर अव्हां ॾिसी सघो था त हीअ टेंट बि हाणे एतिरो कारगर न रहियो आहे। 125 ॿारनि जे लाइ हीअ महदूद टेंट काफ़ी न आहे। ऐं ॿियो त छो असांजा ॿार हिन टेंट में पढ़नि, छो हिननि वणनि जे हेठियां पढ़नि? छा असां टैक्स नथा ॾियूं? छा असां वोट नथा ॾियूं? मुंहिंजे घर जा सेनेटर मोहतरम असद अली जुणेजो साहब, मुंहिंजे तर जा चूंडियल MPA ज़ुल्फ़िकार अली शाह साहब ऐं मोहतरम मीरपुर ख़ास जा असांजे तर जा MNA, असांजे वोट ते चूंडियल MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी साहब ऐं वतन खे वखर न सम्झण जी ॻाल्हि कंदड़ मोहतरम सरदार अली शाह साहब वज़ीर तालीम, सवाल सिर्फ़ एतिरो आहे अव्हां साहिबनि खां त छा अव्हां पंहिंजा ॿार हिन स्कूल में अहिड़े माहौल में पढ़ाइण चाहींदा?